अॻिते साहिब फरमाईंदा, आसा महला पहला। राग आसा जे अंदरि पहिरीं पातशाही गुरु नानक देव महाराज जी बाणी आहे। साहिब फरमाईंदा, चवंदा आखां जीवां विसरे मर जाऊं। चवंदा आहे परमात्मा, जॾहिं मां तुंहिंजी सिफ़त साला, जॾहिं तुंहिंजे गुणनि ते हलां थो, मूंखे आत्मिक ज़िंदगी आहे। जॾहिं तूं विसरी थो वञे न अंदरों, आत्मिक मौत आहे, अंदरों मौत आहे। आखां जीवां विसरे मर जाऊं, आखण औखा साचा नाव। इनमें कोई शक न आहे त ऐं परमात्मा तुंहिंजी सिफ़त साला, सच ते हलणु, तुंहिंजो नाम जपणु कुझु औखो आहे। आखण औखा साचा नाव। पर अॻिते फरमाईंदा, चवंदा जे अगरि कंहिं मनुख, कंहिं इंसान जे अंदरि तुंहिंजे सिमरन जी बुख पैदा थिए, तुंहिंजे नाम जी, सच ते हलण जी बुख पैदा थिए, गुणनि ते हलण जी बुख पैदा थिए, साचे नाम की लागे भूख, सचे नाम जी काश कंहिंखे बुख पैदा थी वञे, उन बुख जो फ़ाइदो कहिड़ो आहे? चवंदा उत भूखे खाए चलिए दुख। जॾहिं सचे नाम जी बुख लॻे थी, उन बुख सां उहो सचे नाम जो, हरि नाम जो भोजन जॾहिं इंसानु करे थो, त उनजी ज़िंदगी जे अंदरों चलिए दुख, हलिया वेंदा दुख, उनजी ज़िंदगी जे दुख हलिया वेंदा, उनखे दुख कॾहिं सताईंदा न। उत भूखे खाए चलिए दुख, सो क्यों विसरे मेरी माए। ऐं मुंहिंजी मत रूपी माउ, हमेशह अरदास कर त मूंखे उहो परमात्मा विसरे न, जंहिंजे करे मूंखे आत्मिक जीवन, आत्मिक मौत मिले। जे अगरि परमात्मा मूंखे विसरी वियो त मुंहिंजे लाइ आत्मिक मौत आहे। जे अगरि परमात्मा यादि आहे त आत्मिक जीवन आहे, ख़ुशी आहे, खेड़ो आहे ज़िंदगी में। चवंदा सो क्यों विसरे मेरी माए, उहो परमात्मा देणहार मूंखे कॾहिं न विसरे। हमेशह इहा अरदास कर। साचा साहिब साचे नाए, उहो जेको परमात्मा आहे पाण त सचा आहे, उनजी कुदरत, उनजो जेको न्याय आहे, कानून आहे, सभु शइ उनजी सिफ़त साला, सभु शइ सचा आहे। रहाओ साचे नाम की तिल वॾियाई, सचे नाम जी तिर जेतिरी वॾियाई, परमात्मा जी तिर जेतिरी वॾियाई, आख थके कीमत नहीं पाई। आख जी करे बयानु करे करे थकी पिया, पर परमात्मा जे नाम जी तिर जेतिरी वॾियाई कोई बयानु नथो करे सघे। जतन हर को कंदो आहे, पर पूरो बयानु कोई नथो करे सघे, तिर जेतिरो बयानु बि नथो करे सघे पूरी ज़िंदगी में। आग थके, थकिजी पियो, आखे आखे ॿुधाए क़ीमत नहीं पाई। अॻिते फरमाईंदा, चवंदा जे सभु मिल के आखण पाए। चवंदा परमात्मा तूं एतिरो वॾो आहे, जे अगरि सभई मिलजी करे चऊं न परमात्मा जे सभु मिल के आखण पाए, वॾा न होवे घाट न जाए। न तूं असांजे सभिनी जे चइण सां कुझु वॾो थींदे, न असांजे चइण सां तूं नंढो थींदे। तूं स्थिर आहीं, तुंहिंजो जेको मुक़ाम आहे, तुंहिंजो जेको आस्थान आहे, उहो स्थिर आहे, हिकु जॻह ते आहे, टिकियल आहे, उहो ऊचो आहे। उनखां ऊचो काई बि शइ न आहे काइनात में। असांजे चइण सां न तूं घटिजी वेंदे, न तूं मथे थी वेंदे। जे सभु मिल के आखण पाए, वॾा न होवे घाट न जाए, न उहो मरे न होवे सोग। न उहो कॾहिं मरंदो आहे, उहो नासवंत न आहे, उहो स्थिर आहे। चवंदा न उहो मरे, न उनजे राही कॾहिं सोग, कॾहिं दुख मिलंदो आहे। देदार आहे, उहो हमेशह ॾियण आहे, ॾियणहार आहे, दातार आहे, उहो हमेशह ॾींदो रहे थो, न चूके भोग। ऐं जे ॾिनल शयुनि हमेशह हिकु तार, हिकु रस मिलंदी रहे थी। हर हिकु शइ काइनात में कॾहिं उहा शइ खुटी न आहे। चाहे जपजी साहिब जी 31 पौड़ी खे वीचारो, उनजे अंदरि चवंदा आसन लो लो भंडार जो कुझु पाया सो एकावार, कर कर वेखे सिरजण जो कुझु पाया सो एकावार। उहा काई शइ खुटी न आहे, देदार आहे, न चूके। चूके चइबो ख़तमु थियणु, मुकजणु। चवंदा न चूके भोग, अॼु ताईं काई शइ ख़तमु न आहे थी। न चूके भोग गुण एहो होर न आहे कोई। चवंदा इहो गुण आहे। उहो कहिड़ो? तुंहिंजे अंदरि बेअंत गुण न आहे, तो जहिड़ो कोई ॿियो कोई आहे ई न, होर न ई कोई। अॻिते चवंदा आहे त कोई न, पर एतिरो बि स्पष्टीकरण करे छॾनि था, क्लियर करे छॾनि था, साफ़ ॻाल्हि ॿुधाए छॾनि था, आहे बंदा ना को हुआ, उन परमात्मा जहिड़ो न कोई थियो आहे त न कोई थियो आहे। ना को होए, ना को हुआ, ना को होए, जे वॾ आप ते वॾ तेरी दात। चवंदा जेतिरो वॾो परमात्मा तूं पाण, ओतिरी वॾी तुंहिंजी बख़्शिश आहे, ओतिरी वॾी तुंहिंजी बख़्शिश आहिनि, तुंहिंजी रहमत आहिनि।
जंहिंजे मथां रहमत थी वञे न शुक्राने जी, उहो हमेशह उनखे बयानु कंदो रहंदो आहे। जे वटि आप ते वटि तेरी दात, ओतिरी तुंहिंजी बख़्शिश आहे। जिन दिन करके कीती रात, चवनि था जंहिंजे हुकुम सां ई, जंहिंजे रचियल सां ई ॾींहं ऐं राति थिए थो। जिन, जंहिंजे दिन ॾींहं, कर के कीती रात, जेको ॾींहं करे थो ऐं राति करे थो। जिन दिन करके कीती रात, साईं फरमाईंदा चवंदा कसम विसारे ते कम जात, चवंदा जेको हुन ॾियण वारे मालिक खे विसारे छॾे उहो नीच आहे। कसम विसारे ते कम जात, जेको हुन रब जा शुक्राना करण विसारे छॾे उहो नीच आहे। नानक नावे बाज सनात, चवंदा परमात्मा जी सिफ़त सलाह खां बग़ैर बंदो हिकु नीच आहे। ऐं नानक नावे बाज सनात, सच को खुंजल इंसान, गुणन को खुंजल इंसान नीच आहे।